हाणे माण्हू अचनि था दो वठण असांखे त बटालू सस्ता कयो, बसर सस्ता कयो, मरी वियासीं। हाणे असां अमिलात लिखूं, माण्हुनि जी महांगाई ते ॾिसूं, जिननि मां देवनि मां जान छॾाए थो वञे, पर अॼुकल्ह कामोरनि मां जान कोई नथो छॾाए सघे। जिन असांखां मुड़ी था वञनि, पर वॾेरा ऐं जेके कामोर आहिनि उहे असांखे अञा टॉपिक न आहिनि। या माशरल जिन वल इंस इन सतातुमन तनफुज़ू मिन इक़्तार समावात वलज़ फनफुज़ू ला तनफुज़ू इल्ला बिसुल्तान। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां जो मेज़बान साजिद मेमन अवां जी ख़िदमत में हाज़िर आहे। नाज़रीन, अॼु असीं ॻोठ पुराणे आबाद में मौजूद आहियूं, रमली बाबा फ़क़ीर वहीद अली उन्हण वटि। साईं जन खां साईं जे इल्म मंझां कुझु सवाल पुछंदासीं, कुझु दिलचस्प सवाल हूंदा त अचो त असां पंहिंजे सवालनि जो सिलसिलो हितां शुरू कयूं था। साईं, असांखे सभ खां पहिरियां इहो ॿुधाईंदा त अहिड़ो इल्मु हासिलु करण जे लाइ तव्हांखे या कंहिं बंदे खे कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे फेस करणो पवे थो? साईं, इल्मु सिखण लाइ त ज़िंदगी असांजी नंढड़ी आहे, मुख़्तसिर ज़िंदगी आहे, जहाँ जेके बि असां तकलीफ़ हिन में ॾिठियूं आहिनि उहे असांजी खाण खां घणियूं तमामु ॻरियूं आहिनि। पोइ पंहिंजे हालार माना मुक़ामनि में चिला कटियासीं, दिरियाहनि ते चिला कटियासीं, जिनात सां विढ़ियासीं, कंहिं असांखे मारियो, किन खे असां मारियोसीं। पोइ आख़िरकार हली हली तकलीफ़ बर्दाश्त करे करे कुझु इल्मु असां थोरो सिखी सघिया आहियूं। कहिड़े क़िस्म जा माण्हू तव्हां वटि मसइला खणी अचनि था? हर क़िस्म जा माण्हू अचनि था, काफ़ी पंहिंजे बीमारियुनि जा मसइला खणी था अचनि, पंहिंजे घर में झड़नि झगड़नि जा मसइला खणी था अचनि, कंहिंखे बेरोज़गारी खां तंग थी अचे मसइला पंहिंजा खणी था अचनि, कंहिंखे बीमारी आहे, कंहिंखे माली खुलिया मर्ज़ था थी वञनि, उहे माण्हू बि अचनि था। ऐं हाणे त असां वटि रुॻो बेरोज़गारी, बदहाली, बीमारियूं, परेशानी, महांगाई। हाणे माण्हू अचनि था दो वठण असांखे त बटालू सस्ता कयो, बसर सस्ता कयो, मरी वियासीं। हाणे असां अमिलात लिखूं, माण्हुनि जी महांगाई ते ॾिसूं, असां जेको बि असांखे हाल आहे असां पिया था सभिनि सां मुंहुं ॾियूं। हिन में केतिरो वक़्तु लॻी वञे थो? असां पंहिंजी ज़िंदगीअ में हिन इल्म खे हासिलु करण लाइ तमामु घणियूं तकलीफ़ूं ॾिठियूंसीं ऐं घणियूं बुखां कटियूंसीं, चिला कयासीं, जिनातनि सां विढ़ियासीं, जिन जिन अहिड़नि अहिड़नि झंगलनि में ऐं जीव खातनि में वञी टपियासीं, जिते त असांजे बचण जो बि कोई इम्कान न हुयो, न को कंहिंखे ॿुधाईंदा हुआसीं। असां बुख ते हूंदा हुआसीं, मुक़ामनि में वियासीं, इलाही सालनि बलाउनि सां मुंहुं ॾिनोसीं ऐं अञा बि ॾियूं था पिया। अॼोके दौर में त बलाउनि खां वधीक जेके अॼोके दौर जा वॾेरा आहिनि, सियासतदान आहिनि, उन्हनि सां मुंहुं ॾियूं था। माना इहे वॾियूं बलाऊं असांखे लॻल आहिनि, जिन असांखां मुड़ी था वञनि, पर वॾेरा ऐं जेके कामोर आहिनि उहे असांजे अञा टॉपिक न आहिनि, उहे असांजा एंटी आहिनि ऐं असांजा दुश्मन आहिनि। उहे असांजे ख़िलाफ़ु कूड़ियूं कूड़ियूं प्रोपेगेंडा करे ऐं असांखे फासाइनि त हे फ़क़ीर न आहिनि, हे चाप अहिड़ो कमु जाली था कनि, हीअं था कनि। पर असां चऊं था त असांखे जेको कुझु बि आहे बिल्कुलु इहा अलाह साईं जी असांजी महिरबानी आहे, किन बुज़ुर्गनि जी, जो असांखे कुझु लिखणु पढ़णु अचे थो, कंहिं माण्हुनि जूं इलाही मुश्किलातूं हल करे सघूं था। अलाह असांखे इहा ताक़त ॾिनी आहे। बाक़ी रहियो मसइलो त जेकी तकलीफ़ असांखे ॾाढियूं ॾिठियूं आहिनि, जिननि मां देवनि मां जान छॾाए थो वञे, पर अॼुकल्ह कामोरनि मां जान कोई नथो छॾाए सघे। असांजे अगरि बसि लठ लठ अहिड़ो आहे, पुलिस वठि सठि आहे, जेके नाल आमिल आहिनि हट तो किताब वठी बसि दुआ लिखी ॾियनि था, उहे सही आहिनि। जेके असां वेठा आहियूं असां सही न आहियूं, असां ते कंहिं वॾेरे जो ज़ोर हूंदो, कंहिं पुलिस वारे जो ज़ोर हूंदो। अवां पंहिंजे मुतालिक़ असांजे नाज़रीन खे कुझु ॿुधाईंदा? असां वटि हर फील्ड जो माण्हू अचे थो, हर टॉपिक जो माण्हू अचे थो असां वटि दुआ जे लाइ। कंहिंखे पंहिंजो इश्क जो मर्ज़ु आहे, कंहिंखे घरू नाचाकायूं, कंहिंखे बेरोज़गारी आहे, के वीचारा के त असां माली खुलिया मर्ज़ वारा बि अचनि था, के कुझु कोन्हे, दिमाग़ी पंहिंजा टेंशन खणी था अचनि। पोइ असां उन्हनि खे फीस बि लाइ जेको बि असांखे अलाह ॾिनो आहे कुझु उन मां उन्हनि जी मदद कंदा आहियूं। असां फीस बि लाइ घणो कमु कंदा आहियूं माण्हुनि जो। इहो असांखे ॿुधाईंदा त किथां किथां जा माण्हू जेके आहिनि अवां वटि अचनि था, या अव्हांखे पंहिंजा मसइला जेके आहिनि, अॼुकल्ह सोशल मीडिया जो दौरु आहे, व्हाट्सएप ते, त कहिड़े क़िस्म जा माण्हू मसइला तव्हां वटि खणी अचनि था? साईं, ख़ासि करे असांजे पंहिंजे पूरे पाकिस्तान जा असांजा माण्हू असांखे अचनि था, ऐं व्हाट्सएप नंबर ते कॉलियूं कनि था, मुंहिंजो नंबर शो थियल आहे उन ते कॉलियूं कनि था ऐं पंहिंजा 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 असांखे मसइला ॿुधाइनि था। ख़ासि करे पाकिस्तान सॼो ज़िलो लाड़काणो ऐं इन खां सवाइ असांखे ॿाहिरि मुल्कनि खां, सऊदी अरब खां कॉलियूं ईंदियूं आहिनि, दुबई खां ईंदियूं आहिनि, फिनलैंड में असांजा काफ़ी दोस्त आहिनि जेके असांजा मुतक़िद आहिनि, असांजे पंहिंजो ॻाल्हियूं व्हाट्सएप ज़रिए असां हल कराईंदा आहिनि। फ़क़ीर साईं, इहो असांजे नाज़रीन खे ॿुधाईंदा त उन्हनि माण्हुनि खे जेके अव्हां वटि मसइला खणी अचनि था, कहिड़े क़िस्म जा हल तव्हां उन्हनि खे ॿुधायो था? तव्हां वटि इन मसइलनि जा कहिड़ा हल मौजूदु आहिनि? पोइ असां उनखे किन खे विरुद्ध रसींदा आहियूं, किन खे लूणु पड़ी ॾींदा आहियूं, किन खे को धाॻो करे ॾींदा आहियूं। ख़ासि करे असांजा वज़ीफ़ा जेके हुन से शरत मुताबिक़ ऐं क़ुरान मां कढी अलाह जा नाला इस्मा उहे ॾींदा आहियूं माण्हुनि खे। पोइ अलाह करण वारी ज़ात हिकिड़े करीम जी आहे, उहो ई करे थो। पोइ असां जेको कूड़ सच लिखूं था, इंशाअल्लाह ताला हुनखे फ़रत पइजी थी वञे।
नाज़रीन इन सां गॾु पंहिंजे मेज़बान साजिद मेमन खे अॼु ॾींदा इजाज़त। इंशाअल्लाह ताला कंहिं ॿी शख़्सियत सां वरी अवां जी ख़िदमत में हाज़िर थी पोइ अॼु ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।